वाहीपांदी जे आबादगारनि जो सेबको अमले ख़िलाफ़ चौथे ॾींहं ते बि एहतजाज जारी। आबादगारनि ग्रिड स्टेशन वाहीपांदी अॻियां शामियाना हणी एहतजाजी कैंप क़ाइमु करे वरिती। वाहीपांदी में सेबको अमले पारां ट्यूबवेल मालिकनि ॾांहुं बिना रीडिंग जे लखें रुपया बिजली जा बिल उमाइण वारे अमल ख़िलाफ़ वाहीपांदी जे आबादगारनि अॼु चौथे ॾींहं ते बि गोरख चौक खां प्रेस क्लब वाहीपांदी ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद वाहीपांदी ग्रिड स्टेशन अॻियां शामियानो हणी एहतजाज जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। एहतजाजी कैंप ते मौजूदु आबादगारनि दीदार रुस्तमानी, अमानुल्लाह लाशारी, अली गुलाम लिगारी ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त सेबको जोही जे अमले रिश्वत न मिलण तां मच्छर जी ट्यूबवेल मालिकनि ॾांहुं बिना रीडिंग जे लखें रुपया बिजली जा बिल मोकिले आबादगारनि खे परेशान करे छॾियो आहे। हुननि चयो त सेबको अमले जे अहिड़े अमल ख़िलाफ़ गुज़िरियल 4 ॾींहनि खां एहतजाज कयो पियो वञे, पर हिन वक़्त ताईं कंहिं बि आबादगारनि जे एहतजाज जो नोटिस नाहे वरितो। आबादगारनि चयो त सुभाणे वाहीपांदी खां दादू ताईं लॉन्ग मार्च करे सुप्रीडेंट इंजीनियर जे ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। बशीर बिरहमानी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, वाहीपांदी।